ॿियाई उहा शइ आहे जेका हमेशह फेटारो विझंदी आहे, दुख ॾींदी आहे, माण्हूअ खे परेशान कंदी आहे। ऐं ॿियाईअ खे छॾे वरी एकता चओ, अद्वैत चओ, इहो वरी आनंद वारो हूंदो आहे। भले ॿ दुश्मन हुजनि पर पाण में ॿियाई मिटाए छॾीनि त दुश्मन रहंदा ई न, सॼण थी पवंदा। जेसि ताईं मन में द्वैत आहे, मन में ॿियाई आहे, द्वैत जी भावना आहे, अलॻि अलॻि जी भावना आहे, तेसि ताईं जीवन में आनंद न ईंदो। प्रेम सां चओ श्री राम। जेतिरो बि माण्हू वॾो थिए, वीचार वारो थिए, जवाबदारी उन जे मथां अचे, पोइ वॾो ऑफिसर थिए, घर में वॾो घर वारो थिए, पीउ थिए, त उनखे पोइ धीरे धीरे ॿियाई मिटाइणी पवंदी आहे। नंढे ॿार खे भले ॿियाई हुजे, उहो चवंदो त हीउ मुंहिंजो भाउ आहे की न आहे, पर वॾो वरी सोचे सम्झे अंदर में ॿियाई भले रखे पर ॿाहिरां न रखे। अंदर मां कढे त वरी पोइ दरवेश ठही वञे न, पोइ त काई ॻाल्हि ई कान्हे, पोइ त काई तकलीफ़ अचे ई न। प्रेम सां चओ श्री राम।